अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुपिया सिंध वॉइस ऐं मां आहियां ज़ोएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां सां पॉडकास्ट में मौज़म अली अब्बासी साहब मौजूदु आहिनि। पाण अॻूणा MPA बि आहिनि ऐं GDA में बि हुया ऐं हाणे हिन वक़्तु ताज़ो ई वरी मुस्लिम लीग फंक्शनल खे हुननि जॉइन कयो आहे। उन सां असां जेका मजमूई जेका सियासी सूरत हाल आहे अॼुकल्ह, फंक्शनल लीग हिकु भेरो ॿीहर वरी लाइम लाइट में अची वई आहे, त उन ते ई असां वरी इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इहो वरी इल्ज़ाम पियो लॻे त को शायदि इशारो मिलियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में इहो बि ॾिसंदासीं त इशारो आहे या न आहे, जे आहे त केतिरो इशारो आहे। मौज़म साहब, वॾी महिरबानी। थैंक यू मौज़म साहब। पहिरें त इहो तव्हां गॾु त हुयो पीर साईं सां, इलेक्शन बि विड़ियो हुन GDA जी टिकट ते, पर हाणे वरी फंक्शनल लीग खे बाज़ाब्ता जॉइन कराइण जो इहो फ़ैसिलो या इहा सोच तव्हांखे कीअं आहे त हाणे बाज़ाब्ता पीर साईं सां वञे? तव्हांजी महिरबानी। मां सम्झां थो त पंहिंजो जेका सिंध जी सूरत हाल आहे त हिकिड़ो मज़बूत ऑल्टरनेट सिंध जी ज़रूरत हुयो। उन खां पोइ GDA 2017 में जॾहिं ठहियो उहो इलेक्टोरल अलायंस हो, ऐं पंहिंजो वाइड मां सम्झां थो इलेक्टोरल अलायंस हो जेका 2018 जी इलेक्शन्स विड़िया। उन खां पोइ यको मौजूदु रहियो वरी 24 जी इलेक्शन्स में बि GDA जे प्लेटफॉर्म तो ई सभिनी पार्टीज़ इलेक्शन विड़ी। पर हिन महिल सूरत हाल जेका हुई सिंध में ऑल्टरनेट प्लेटफॉर्म जी, त दोस्तनि सां वेही सलाह कईसीं, स्पेशली साईं राशिद साईं जी या पंहिंजो हिकिड़ो इनिशिएटिव हुयो त गॾिजी असां दोस्त को हिकिड़ो मज़बूत सियासी प्लेटफॉर्म ठाहियूं ऐं ईंदड़ वक़्तु इलेक्शन में भली असां कंहिंसां अलायंस में वञूं। ऐं इहा बि सोच रखीसीं त जेको GDA में दोस्त वेठो आहे त असांखे को उहो ज़रूरत न आहे त को छॾे करे फंक्शनल अनलेस को पंहिंजी मर्ज़ी सां अचे थो। इहा ई सोच खणी पीर साहिब जन सां बि मिलियासीं, ऐं पीर साहिब जन बि मां सम्झां थो जेका सिंध जा मौजूदा हालात आहिनि ऐं जेका सिंध जे माण्हुनि सां हिन महिल लफ़्ज़ आहे त वेदड़ उन्हनि सां जेका ज़्यादतियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ बि मां सम्झां थो पीर साहिब काफ़ी उन्हनि शयुनि ते नज़र रखनि था। पोइ पीर साहिब जन जे ई पंहिंजो हिकिड़ो हुकुम सां ऐं असां सॼी संगत जी सलाह सां इहो फ़ैसिलो कयो। मां पंहिंजी फैमिली खे बि ऑन बोर्ड वरितमि, चए सफ़दरजन खे, छोकी हुननि जो पुराणो हिकिड़ो पंहिंजो नज़रियो आहे भुटोइज़म जो, ऐं चाचा जी हिन महिल रजिस्टर्ड पार्टी बि मौजूदु आहे जेका अलायंस जो हिसो आहे GDA जो। त उन्हनि खे बि एतमाद में वठी फैमिली पंहिंजी खे पंहिंजनि दोस्तनि खे, ऐं असां पीर साहिब जन जे पंहिंजो ईद ते आया पीरवुड, उते मिलियासीं बि ऐं उते बाज़ाब्ता जेको आहे सो ऐलान बि थियो। ऐं मां सम्झां थो हिकिड़ो पॉलिटिकल एक्टिविटी जेका असां शुरू कई आहे आफ्टर ईद, तक़रीबन अॼु मां सम्झां थो 28 ॾींहं असां 30 मार्च ते निकितासीं पंजाब ऐं इस्लामाबाद। उते बि काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं। त मां सम्झां थो त सिंध जो माण्हू हिन महिल ऑप्शन तलाश करे रहियो आहे, ऐं असांजी नज़र में वाइबिलिटी या हिकिड़ी सियासी कुवत उहा पीर साहिब वटि आहे, पीर साहिब जी जमायत वटि आहे, फंक्शनल लीग वटि आहे। त हिन जे गिर्द जेके दोस्त गॾु थियनि त इहा ईंदड़ वक़्त में ज़रूरु सिंध में ऑपोज़िशन अलायंस ठहंदो। अलायंस जे बग़ैर इलेक्शन न आहे, पर हिकिड़ो बुनियाद असां सम्झूं था त पंहिंजो जेका रीस्ट्रक्चरिंग आहे फंक्शनल जो मतिलबु मेन जेका आहे फंक्शनल हिकिड़ो इंजन आहे, ऐं पोइ ते सभु पार्टियूं उन जूं बोगी आहिनि, छोकी ताक़तवर इंजन उहो ई आहे। त उन इंजन खे डिसफंक्शनल हो उन खे फंक्शनल राशिद साईं जी ऐं असांजी सोच हुई। अने मां सम्झां थो त असांजा सभु वॾा यूनुस साईं जन उन्हनि जी बि हिदायत आहे, चए सफ़दर मुर्ज़ा ख़ान अरबाब साहब जेके बि सीनियर्स आहिनि उहे ऑन बोर्ड आहिनि। इवन डॉक्टर साहब मिर्ज़ा साहब जन हसनैन त तक़रीबन असां सां गॾु हर एक्टिविटी में आहे। त इहा ॻाल्हि आहे पार्टी रीस्ट्रक्चरिंग जी या पॉलिटिक्स जी। भई जेका इशारे जी ॻाल्हि तव्हां कई त हिकिड़ो इहो हरूभरू आहे सिंध में, जॾहिं बि का कोशिशि थी आहे त सदाईं ॻाल्हि कंदा आहिनि इशारे जी। त मां सम्झां थो इशारा ॾियण वारा बि घणो वेझा असांजे पीपल्स पार्टी जे दोस्तनि सां आहिनि, त उन्हनि खे खपे थो पाण उते चेक कनि त इशारो उन्हनि ॾिनो आहे या न ॾिनो आहे। बाक़ी असांखे इशारो ज़रूरु आहे सिंध जे ग़रीब मज़लूम माण्हुनि जो, त भाउ अचो अचे सिंध जी वारसी कयो।
अच्छा मुंहिंजो जेको तव्हां इन जेको ॿुधाए पिया त हीउ महीनो थियो आहे तव्हां जिन एक्टिविज़म खे, त इन शुरूआति में तव्हां इस्लामाबाद बि विया हुओ, रुॻो इस्लामाबाद विया हुओ या पिंडी चकर ॾेई आया पिंडी त वियासीं, ॾिठोसीं वाइठोसीं, पुराणो तमामु शहर आहे पिंडी, पुराणा दोस्त आहिनि इलाही। जेको आहे पिंडी में असांजा तालुकात आहिनि, त पिंडी बि घुमियोसीं, इस्लामाबाद घुमियोसीं, इवन हरीपुर वियासीं, मरी वियासीं, कश्मीर ताईं वियासीं, मुज़फ़राबाद ताईं। हिकिड़ो प्योर जेको आहे सो सियासी दोस्तनि सां गॾिजाणियूं हुयूं, हुनमें मुख़्तलिफ़ जेके पार्टीज़ जा माण्हू हुया, शायदि थकान साहब हो, सरदार अतीक साहब, सरदार कयूम साहब जो जेको एक्स प्राइम मिनिस्टर आहे, ऐं इलाही उते जा लोकल MNAs MPs बि असांजी कुझु बिरादरी हुई उते, जेका उन्हनि सां गॾु यकी ऐं पुराणा जेके तालुकात हुया पीरसी शाह मर्दान शाह जा, उहे इलाही दोस्त मिलिया पुराणा असांजा, जेके उन्हनि इलाइक़नि में पंहिंजनि में वेठा आहिनि, ऐं सुठो हिकिड़ो पॉलिटिकल क्लाउट आहे उनजो। त असां पूरी कोशिशि कईसीं त सभिनी खे असां जेको आहे सो कनेक्ट कयूं, ऐं मां सम्झां थो उन कनेक्शन जो जेको आहे हिन महिल असांखे इहो फ़ाइदो थिए थो त माण्हुनि वरी हिकिड़ो एतमाद करणु शुरू कयो आहे, त पॉलिटिकल जेका हिकिड़ी डिसएंगेजमेंट हुई, त उहा मां सम्झां थो त वरी वापसि असां एंगेज थी विया। अच्छा मतिलबु ॿी हिकिड़ी शइ त तव्हां, छाकाणि त साॻे वक़्तु हिकिड़ो लाड़काणो अवामी इतिहाद बि ठाहियो हुयो, ऐं उन में वरी जेके बि पीपल्स पार्टी जा मुख़ालिफ़ जेके पार्टियूं हुयूं या धुरियूं हुयूं, इंडिविजुअल्स बि हुया, तव्हां उहो गॾिजी उनजो आगाज़ लाड़काणे खां कयो, उनजा नतीजा बि मिलिया, तव्हांखे 2 दफ़ा कामयाबी मिली कंहिं न कंहिं हद ताईं। उन उन हिकिड़े तव्हांजे जेके मनसूबे जे ज़रूरु हिसो हूंदो त लाड़काणे अवामी इतिहाद में बाक़ी ॿियनि धुरियुनि बि तव्हांखे सपोर्ट कई, उनजो हाणे मुस्तक़बिल छा आहे, ख़तमु थी वियो या जंहिं ॾींहं खां उनड़ ॿाहिरि विया हलिया शायदि उन ॾींहुं उहा डिसमेंटल थी वई? मां सम्झां थो त इहा हिकिड़ी सोच आहे, छोकी शुरू में जॾहिं असां लाड़काणे अवामी इतिहाद जी बुनियादु असां न विधीसीं, बाबा जी मनोले भाई साहब, उन्हनि जी हिकिड़ी सोच हुई 2014 में, मरहूम असांजो सरदार मुमताज़ भुट्टो साहब, उन्हनि जी सरपरस्ती में बाबा जेको आहे सो कन्वीनियर हुआ, उन में जेके बि दोस्त असांजा मौजूदु हुया, उन महिल जेके एंटी पीपल्स पार्टी एंटी गवर्नमेंट सियासत कनि पिया, उन में इलाही दोस्त हुया। पोइ वक़्तनि फ़वक़्तनि दोस्त छॾींदा विया, अमीर साहब थोरो डीएक्टिवेट थी वियो, 2024 में असां काफ़ी कोशिशि कईसीं, अदा राशिद ऐं मां, अमीर साहब खे कन्विंस करण जी, त बसि सियासत हिकिड़ो वक़्ती ऐं उन जो हालात आहिनि, पर जे इलेक्शन तव्हां छॾियो था, उहा ॼण तव्हां हिकिड़ो उनखे पाण सरेंडर कयो था पंहिंजी, अमीर साहब जी पंहिंजी जेका बि सोच हुई, पर उहे बोर्ड न थिया, उहा इलेक्शन 24 वारी उहो न विढ़िया। त बाक़ी मां सम्झां थो असांजा जेके दोस्त आहिनि, स्पेशली अदा राशिद ऐं असां उन ई अवामी इतिहाद ते हलूं था, ऐं असांजो लाड़काणे अवामी इतिहाद जो पहिरियों जेको कोर पंहिंजी ॻाल्हि असां कईसीं पाण में सभिनी दोस्तनि, त सभिनी जूं पार्टीज़ पंहिंजूं हुयूं, उन में उन महिल जे PTI जा दोस्त बि हुया, नून लीग जा दोस्त बि हुया, JUI बि हुई, असां बि हुआसीं। त असां सभिनी हिकिड़ो फ़ैसिलो कयोसीं त जेका बि ॿाहिरि पार्टियुनि जी पॉलिसी हुजे वफ़ाक़ में, सूबे में, पर ज़िले जे अंदरि जेका फर्स्ट प्रायोरिटी हूंदी, उहा इतिहाद जी ॻाल्हि हूंदी पार्टीज़ खां वठी करे। ऐं उन ते मां सम्झां थो 18 जी इलेक्शन, 19 जी इलेक्शन, 18 जी इलेक्शन में अदा राशिद बीठल हो MNA ते JUI जी टिकट तां, तीअं सब्सिक्वेंट अमीर साहब बीठल हो पंहिंजे हल्के में PS या 10 में पंहिंजो PTI जी टिकट तां, ऐं मां बीठल हुउसि GDA जी टिकट तां। पर उहा असां टोटली जेका आहे PTI ऐं असांजो JUI जो सख़्तु उन महिल जेको आहे सो इमरान ख़ान ऐं मौलाना साहब वॾे जो हिकिड़ो सख़्तु जेको आहे हा, पाण में टकराव हुयो जंहिंजे बावजूदि असां लाड़काणे ज़िले में सभु शइ छॾे करे इलेक्शन मिड़ीसीं। हाणे बि मां सम्झां थो त उहा ई सूरत हाल आहे, दोस्त ईंदा आहिनि वेंदा आहिनि, वरी बि ॾिसूं हालात जे कुझु बहितर थियनि था त उन्हनि ई दोस्तनि खे दावत ॾींदासीं वापसि अचण जी। अच्छा, इहो बि त माना ॿुधायो त जेके तव्हां आया आहियो, तव्हांजा राब्ता थिया,
विच में ॻाल्हियूं हली रहियूं त GDA में जेके कुझु इंडिविजुअल्स आहिनि उहे शायदि जॉइन कंदा फंक्शनली खे, हिकु त इहा शइ। ॿियो वरी जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जूं बि मुलाक़ातूं पीर साहिब सां या अवां सां इहे थियनि पियो, त छा उनजो को तव्हांखे को जॉइन करण जो या GDA खे इतिहाद खे जॉइन करण जो या को पाण अलॻि पार्टी ठाहिण जो को छा उनजो इरादो आहे, या तव्हां सम्झो था त हू इलेक्शन विढ़णु वञे पियो त तव्हां उनखे सपोर्ट कंदो या कीअं, छा उहो कुझु बैकग्राउंड ॿुधायो। बहरहाल पंहिंजो जेके इंडिविजुअल्स आहिनि, दोस्त आहिनि, जेके बग़ैर पार्टीज़ के इंडिविजुअली जेके GDA में दोस्त वेठा आहिनि, त हिन महिल हर को समझदार बि आहे, ॾिसे बि हालात थो। असांजो कंहिं ते ज़ोर न आहे त तव्हां अचो फंक्शनल जॉइन कयो, पर असां हिकिड़ो मैसेज ॾियूं था त जेतिरो कलेक्टिव स्ट्रेंथ हूंदी, जेतिरो पाण में जुड़ंदासीं, उहा ताक़त वधंदी। त इनिशियली हर को अञा त हालात हिननि में ॾिसे थो, सोचे थो, पर मां सम्झां थो उहो ईंदड़ वक़्त ते डिपेंड करे थो त केतिरी एक्टिविटी असां फंक्शनल जे प्लेटफॉर्म ते जेको आहे सो सिंध जे माण्हुनि खे एतमाद, हिन महिल डिस्ट्रस्ट आहे माण्हुनि जो त बाबा जेको आहे सो का बि सियासी पार्टी जेका आहे सो उहा कंसिस्टेंसी सां हिन सॼे मामले खे ऑपोज़िशन में हूंदे उहा शइ नथी पंहिंजो करे सघी। उहो जेको हिकिड़ो ट्रस्ट डेफिसिट आहे सिंध जे माण्हुनि जो, उनखे मां सम्झां थो एतमाद में आणण जे लाइ टाइम खपे। उहा असांजी कोशिशि आहे। बाक़ी जेतिरे हद ताईं जूनियर साहिब जी ॻाल्हि आहे त मां सम्झां थो जूनियर साहिबु हिकिड़ो तमामु हिकिड़ी त वॾी लेगेसी जो जेको आहे हिन महिल उहो आहे पंहिंजो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां या शहीद मीर मुर्ज़ा भुट्टे खां या इवन शहीद बीबी, हिकिड़ो ई पंहिंजो ब्लड आहे, हिकिड़ो ई रत आहे, ऐं उहा DNA ज़ुल्फ़कार जूनियर साहिब में मौजूदु आहे। ऐं मां सम्झां थो तमामु समझदार बि आहे। जेका उन पार्टी जी ॻाल्हि कई हुई, उन खां पोइ जॾहिं वरी फ़ातिमा बीबी जन आया ऐं वापसि विया, त मां सम्झां थो इहा बिटवीन द फैमिली उन्हनि डिसाइड कयो त मौक़ो न आहे नई पार्टी ठाहिण जो। ऐं उन खां पोइ मां सम्झां थो जूनियर साहिबु एक्टिवली सोशल ऐं समाजी ऐं पॉलिटिकल मामलात ते पंहिंजो वर्जन बि ॾिए थो ऐं क्लैरिटी सां पंहिंजी हिकिड़ी जेका हिन वक़्त जी ज़रूरत आहे उहो पंहिंजे माण्हुनि सां बि मिले थो, आम पब्लिकली बि इंटरेक्ट करे थो। जेके मुख़्तलिफ़ फ़िक्र जा दोस्त आहिनि, वकिला हुजनि, डॉक्टर्स हुजनि, ॿिया हुजनि, यंग जेका बि जनरेशन आहे, उन्हनि सां हिकिड़ी हुनजी इंटरेक्शन मज़बूत थींदी वञे थी ऐं माण्हू हुन ते ट्रस्ट बि कनि था। जंहिं हद ताईं इलेक्शन जी ॻाल्हि आहे त मां त जीअं मुलाक़ात पहिरीं हुयूं त उन में जूनियर साहिबु इहा ॻाल्हि कई त उन्हनि खे आहे लाड़काणे में इलेक्शन विढ़ण जो। उन महिल ई मां वॉलंटरीली ॻाल्हि कई मान त भाउ जेको हल्को आहे APS 11 जे तो मां 2 दफ़ा इलेक्शन खटी आहे, जे तव्हां उते बीहो त मां तव्हांखे सपोर्ट कंदुसि पंहिंजी इंडिविजुअली, पर वेहंदो त असां सॼे इतिहाद जी सूरत में। उहा ॻाल्हि मां सम्झां थो जूनियर साहिबु उहा इलेक्शन कल्ट्रो जूं मुंहिंजी ॻाल्हि त न थी आहे, पर मां मीडिया ते ॾिठमि त किथे अनाउंस कयो अथऊं त मां इहे इलेक्शन विढ़णु वञा थो। पोइ जे हुननि जो हूंदो उहो इलेक्शन विढ़ण जो त असांजा दोस्त न सिर्फ़ु पर सॼो लाड़काणे अवामी इतिहाद राशिद साहिबु वारा ॿियनि सभिनी सां अर्ज़ु रखंदासीं। ऐं मां सम्झां थो त सभु दोस्त गॾिजी जूनियर साहिब सां पूरी ताक़त सां बीहंदासीं बि ऐं उहा इलेक्शन विढ़ंदासीं बि। ऐं मूंखे उमेदु आहे जेका हालात हूअं बि हुया, अॼु बि आहिनि, त सॼो हिकिड़ो दस्ते शफ़क़त आहे पीपल्स पार्टी जे मथां जेका तव्हांखे नज़र अचे थी। यानी उहो हथु रुॻो खजी वञे त बि माण्हुनि में निकिरण जहिड़ा हिननि पंहिंजी पॉलिसीज़ जे करे इहा शइ बि न बचाई आहे जो निकिरी को आम पब्लिक में वञी वोट घुरी सघनि। त जे उहा सूरत हाल आहे त मां सम्झां थो जूनियर साहिबु कंफर्टेबली पंहिंजे लाड़काणे जी सीट तो अलाह जी हर शइ आहे, पर इलेक्ट बि थींदो। ऐं मां सम्झां थो हिकिड़ो भरपूर जूनियर साहिब खे मौक़ो बि मिलंदो त सिंध जे माण्हुनि या पाकिस्तान जे माण्हुनि जी हिकिड़ी आवाज़ बि बणिजे ऐं हुननि जी हक़ूक़ जी ॻाल्हि बि। अच्छा मतिलबु जेका दस्ते शफ़क़त जी ॻाल्हि कयो था त इन में ठीकु आहे, इहो हिकिड़ो परसेप्शन त आहे असांजो। जेको साॻी इहा इशारे जी ॻाल्हि बि तव्हांजे लाइ इहा ज़ाहिर आहे दस्ते शफ़क़त वारी ॻाल्हि आहे त तव्हां मिलनि थो पियो। जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहो दस्ते शफ़क़त पीपल्स पार्टी खे हासिलु आहे ऐं जेसि ताईं इहो हासिलु रहंदो तेसि ताईं त को लहर न लोॾो, पर जेकॾहिं इहो दस्ते शफ़क़त हटे थो त बि छा तव्हां सम्झो था त तव्हां इक़्तिदार में पहुची वेंदो बग़ैर दस्ते शफ़क़त जे? हुननि तां हटी जेसि ताईं तव्हां ते न ईंदो इहो थी सघंदो? तव्हां ॾिसो न त पॉलिटिक्स आहे, तव्हांजे साम्हूं आहे पंहिंजो हिकिड़ो एक्टिविज़म PTI जो KP में या ॿियनि जॻहियुनि ते, पर उहो तव्हांखे हिकिड़ो टाइम खपे
ऐं मां सम्झां थो तव्हांजो जेको नैरेटिव आहे उहो आम माण्हुनि ताईं पुॼे। त मां हिन महिल काफ़ी पुरुमीद आहियां जेका बि असांजी तमामु ऑपोज़िशन जा दोस्त आहिनि, हुन में ख़ासि तौर ते राशिद साईं जन आहिनि, राशिद महमूद सुमरो साहब आहिनि, साईं ज़ैन शाह आहिनि, ज़ुल्फ़कार जूनियर साहब आहिनि, इलाही दोस्त आहिनि जिन ते सिंध जो माण्हू एतमाद करे थो। जंहिं बि गॾु हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेही ऐं निकिता सिंध में, त मां सम्झां थो उहो टाइम इहो ई हूंदो त पीपल्स पार्टी त उहा पार्टी रही न आहे। मां त चवंदो आहियां त माफ़िया आहे हिकिड़ी, जीअं MQM में हिकिड़ो टेरर ऐं उन सां कुझु वक़्त में हुननि ठाहियो पंहिंजो त भउ ऐं पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ी शिकन जो दहशत, त पीपल्स पार्टी बि हाणे उन ई मौजूदु आहे त हिकिड़ी माफ़िया जी सूरत में माण्हुनि ते हाणे इहा बि माण्हुनि जे मथां जेको आहे दबाव आहे, दबा कोई बि न मिले हिननि सां। उन ॾींहुं अहिड़ा मौक़ा थिया, असां वियासीं ख़ैर सां, एजाज़ ख़ान असांजो भाउ आहे, दोस्त आहे, महिरबान आहे, ऐं चए बाबुल खानवान सां पुराणो हिकिड़ो तालुक़ु रहियो। त राशिद साईं जन असां वियासीं उते दुआ जे लाइ, त मतिलबु असां वटि समाजी उन्हनि मामलनि में थींदो आहे, पर एजाज़ ख़ान जन उते तॾहिं ते दुआ ई न वरिती। त मां सम्झां थो इहो हिकिड़ो प्रेशर आहे पार्टी जे मथां, त कंहिं बि पार्टी जे तरफ़ां पंहिंजे जेके बि आहिनि असांजा जेके नुमाइंदा पीपल्स पार्टी मौजूदा जा MNAs MPs ऐं ॿिया, त मतिलबु एतिरो डिवाइड करे छॾियो अथऊं त माज़रत सां जेको पुराणो हिंद में सिस्टम हो ब्राह्मण ऐं शूदर जो, हाणे असां सम्झूं था असां शूदर आहियूं ऐं हे सभु ब्राह्मण आहिनि जेके असां सां गॾु खाईंदा पीअंदा, त हिननि जो मज़हब जेको तव्हां मन जखरानी हाउस ताईं विया हो? जी वियासीं, ख़ालिद खान वारा, असां शहज़ाद खान, सरदार असांजो शफ़क़त ख़ान, सभु दोस्त वेठा, तमामु ऑनर कयूं, तमामु उते जेका आहे सो राशिद साईं खे तमामु ऑनरली उन्हनि जेको आहे सो उते रिसीव कयो। पर मूंखे अफ़सोस थियो त एजाज़ ख़ान, मुमताज़ ख़ान ऐं एजाज़ ख़ान जो छोकिरो, इहे असांजे अचण खां 10-15 मिंट अॻे उहो थी विया ऐं असां दुआ न वरितऊं। त इहा मां सम्झां थो त सिंध जी रवायत कोन्हे का, जे पीपल्स पार्टी हाणे एतिरो वॾो डिवाइड मुआशरे में विझे थी, त मां सम्झां थो त इहे सिंध जे लाइ वॾी हिकिड़ी आहे। उहा माण्हू जेके दोस्त आहिनि असांजा सभु मोतबर आहिनि, ख़ानदान आहिनि, मां सम्झां थो उन्हनि खे बि इहा शइ सम्झणु खपे त जे इन सूरत हाल में तव्हां इन क़िस्म जो तव्हां हिकिड़ा डिवाइड्स लाइन्स कढंदव, त उहा को सुठो असरु असांजे ईंदड़ वक़्त हिन माशरे में न पवंदो। अच्छा मुंहिंजो ॿियो बि हिकिड़ी शइ थियूं त जिते कुझु तव्हांजा जेके तादी हुजनि या जेके GDA में उन्हनि जा जेकॾहिं किथे का दावत केरु करे थो, किथे को वञनि था, त बाद में वरी उन्हनि जे ख़िलाफ़ बि शयूं जेके असां रिपोर्ट थियूं आहिनि, जीअं गुलाम रज़ा ख़ान जो ई जी कंहिं दावत कई पंहिंजे ई हुनजे पार्टी जे माण्हू, बाद में वरी उन ते को केसिस थिया, वरी ईअं बि शायदि को लियाकत जतोई साहिब जी बि कंहिं दावत कई। अच्छा, त हाणे अहिड़े जॾहिं माहौल में पोइ तव्हां पाण बि त आज़माइश में आहियो, वरी जंहिं वटि वञो था उन वीचारे खे बि आज़माइश में विझी पिया छॾियो। ॾिसो पंहिंजी ॻाल्हि ॿुधो त इहा त यकी असां त ख़ासि तौर ते लाड़काणे में सियासत कंदे या असांजे उन्हनि इलाइक़नि में असां हुन इहा ट्रीटमेंट पई थी आहे, पर पोइ अलाह जो शुक्र, अलाह जो करम आहे, असांजो हाल न आहे। न तव्हां सां एतिरो न थियो आहे जेतिरो ॿियनि सां थियो आहे, ॿिया त वीचारा जेलूं कटिया आहिनि, पोइ तव्हां जे लाइ छो तव्हांखे नथा कनि? बाक़ी त हालांकि तव्हां घर में पिया था इलेक्शन विड़ो न, सभु भला मां लिस्ट ॼाणे FIR जी, त तव्हां चेक कयो जिते जेकियूं FIR माते थियूं आहिनि मथां उहे ॿियनि ते न थियूं। अच्छा, पर पोइ उहो ई चवंदो अलाह जो शुक्र आहे, अलाह जो करम आहे, मां खे जेका हिकिड़ी वॾी पंहिंजो अलाह जे तरफ़ां हिकिड़ी ब्लेसिंग आहे त लाड़काणे जो माण्हू, आवाम, असांजा दोस्त हर वक़्त में असां मुंहिंजी शील्ड थी बीहनि था। 2-3 दफ़ा जे अटैम्प्ट थियो आहे अहिड़ो ई थियो हाणे जेको, त उन में पंहिंजो लातादाद माण्हू, हज़ारे माण्हू अची असांजी शील्ड थी बीह रहनि था। ॿियो अलाह जो करम आहे, असांजो हाल न आहे। ऐं मां सम्झां थो इहा जेल ऐं पंहिंजो इहा शइ टे ॼाण करणु, असां त अखि खोलीसीं, MRD जी मूवमेंट हले पई, मार्शल लॉ रिजीम हुई, इहे सभु ॾिठोसीं, बाबा जेल में, मां डॉक्टर जेल में, चए सफ़दर जे मथां केसिस, असांजी पूरी फैमिली जे मथां केसिस हुआ। इवन असांजूं बिजलियूं कटलाऊं, असांजा ज़मीनुनि जा पाणी जी लाइन हो जेके शाखूं हुयो उहे बंदि हुयूं, असांजा फ्लोर मिल्स बंदि हुया। 6 सालनि ताईं असांजी हिकु शइ बंदि हुई, पर उन में बि अलाह पाक जे करम सां ऐं हिकिड़ो
पंहिंजे सां उहो वक़्तु बि कढी आयासीं, पर हे जेके दोस्त हाणे कनि था इहे चवनि था, पर हिननि उहो वक़्तु ॾिठो न आहे। हाणे उहा ई ॻाल्हि आहे, जॾहिं उहो वक़्तु अचे त ख़बर पवंदी त बाबा कहिड़ा जेके नवां सियासत में आया आहिनि, जेके मां सम्झां थो इहे सभु जेको आहे सो सियासत खे हिकिड़ो कारोबार सम्झनि था, त वरी कॾहिं वक़्तु मटिजी बि वेंदो आहे। हर उरूज जो ज़वाल बि आहे, त ओतिरो मां सम्झां थो दोस्तनि खे मां चवंदो आहियां त भाउ ओतिरो कयो जेतिरो सही बि सघो। असां त हर शइ सटी आहे, न मतिलबु तव्हां बची पोइ साॻियो कमु कंदो? असां न बि कंदासीं त बि खोड़ माण्हू आहिनि, भला कोई बि पंहिंजो जेको पलव पाड़े सघे थो। असां वटि उत्तर में त कोई बि पंहिंजो प्लान न छॾींदो आहे, पोइ तव्हां ॾे चाहे सूरत आहे। असां वटि त कुकड़ ऐं बकरी जो बि जेको आहे सो थींदो आहे, त भाई कंहिंजी कुकड़ वई, बकरी वई, उहे केस थियनि था, पाण वटि केस बि थियनि था, जेल में बि माण्हू वञनि था। मुर्दा जो तो हाणे बकरी जो केस 800-300 रुपया फुर जा केस, पर इहे बि इन लेवल जा केस न, पर उहो असां वटि चवंदो जेको जेन्युइन थींदो आहे त प्लान पुराणो न थींदो आहे, कंहिंजी माल ढगो बि चोरी थींदो आहे, उन तां बि खूनारेज़ी थी वेंदी आहे, 50-100 माण्हू बि क़तल थी वेंदा आहिनि नंढी ॻाल्हि ते। सही। पर मां ॻाल्हि कई तव्हां मुर्ज़ा ख़ान वारी या असांजो दरिया ख़ान मरी वारे वाक़े जी, उहो असांजो ग़ुलाम हैदर मरी साहब आहे, रिटायर्ड PSO जो मां सम्झां थो डिप्टी MD रहियो आहे, डिप्टी DM रहियो आहे, सॉरी, त डिविजनल मैनेजर। भई उन जो पंप हो ऐं 14 साल अॻे लॻल हो, जे हिकिड़ो पंप हो इलीगल हो, त 14 साल में उन जी लीगलिटी हिननि खे नज़र न आई। पाण PSO में अफ़सर आहे, त मां नथो सम्झां त उन को इलीगल वञी का शइ कई हूंदी। ॿियो हुनजो दुकानु शॉपिंग सेंटर ठहियलु हो सालनि खां वठी, उहो बि उन ॾींहुं सरकार खे यादि आयो त भाई इंक्रोच थियल आहे, गवर्नमेंट लैंड ते आहे, त जे इहा इंक्रोचमेंट राइणी अथनि त असां मां सम्झां थो त 1 लख इंक्रोचमेंट्स मां हिननि खे सॼी सिंध में ॾेई थो सघां, 1 लख जेके इंक्रोचमेंट्स थियल आहिनि। ऐं पंप्स जो चयूं त फेडरल गवर्नमेंट खां इहा शइ आई आहे त बाबा इलीगल पंप सील कयो, त मां रुगो पंहिंजी रीजन में हिकिड़ो मां स्टैटिस्टिक्स कढायो आहे, लाड़काणो सखर डिवीजन में 11,000 जे लॻभॻि यूनिट्स आहिनि जेके हलनि था, जे चवनि था उहा तव्हांजे थ्रू 1 लख इंक्रोचमेंट सॼे सिंध में, ऐं 11,000 असांजे ॿिनि ज़िलनि में डिविजन्स में उहे यूनिट्स आहिनि इलीगल, जिते हिकिड़ी टैंकी लॻल आहे या इन क़िस्म जा जेके विदाउट लेसन हलनि था। इवन हिननि जा पंहिंजा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मां सम्झां थो ॿिन्ही डिवीजन में 1000 खनि आइडेंटिफिकेशन करे थो सघां, जेके पीपल्स पार्टी मौजूदा सरकार सां लाॻापियल माण्हू आहिनि, उन्हनि जा पंप्स हलनि था, जे हिननि खे करणी आहे इंक्रोचमेंट ऐं जेका आहे सो फेडरल गवर्नमेंट जी उनखे इम्प्लीमेंटेशन त अॻ में पंहिंजनि खां शुरू कनि, पोइ असां बि हाज़ुर आहियूं। या पॉलिटिकल जेका इंक्रोचमेंट थिए ऐं जेका आहे सो सीजर्स थियनि, त इहा मां सम्झां थो न आहे। ॿियो उन ॾींहुं क्लियर मैसेज हलियो वियो, जॾहिं राजशाही असां पुॻासीं, राजशाही क्लियरली मुर्ज़ा ख़ान खे इहो ॿुधायो त वाह असां पीर साहिब जे हुकुम ते ई आया आहियूं, ऐं पीर साहिब जो हुकुम आहे त जे अञा बि इहे नथा मुड़नि त पोइ असांजो हर रस्तो खुलियल आहे प्रोटेस्ट जो। पोइ उन प्रोटेस्ट में असां वेही सॼी सिंध जे अंदरि जेको आहे सो रोड ते वेही बि असां प्रोटेस्ट करे सघूं था, त इहा मैसेज क्लियर आहे। त हाणे जे ज़्यादती कंदा कंहिं बि दोस्त सां त हुते पुॼंदासीं बि, ऐं इनशाला मां सम्झां थो इहा क्लैरिटी आहे, त हाणे उहो दोस्तनि सां गॾु स्टैंड कंदासीं। पोइ प्रोटेस्ट आहे, प्रोटेस्ट तव्हां जेको बि आहे उहो प्रोटेस्ट रुगो इहो न हूंदो त घरु वेठे कंदासीं, उहो रोड ते बि वेही प्रोटेस्ट कंदासीं। अच्छा मुर्ज़ा साहिबु, हिकिड़ी शइ त जीअं तव्हां हाणे फंक्शन लीग में आहियो, उनजे करे ज़ाहिर आहे हाणे फंक्शन लीग जी पुछणु खपे तव्हां खां सवाल इहो, त यूनिस साईं मतिलबु छो साइड ते आहे, मतिलबु नज़र न पियो अचे। हाणे राशिद साईं उहा जेका ड्राइविंग सीट जेका कुझु सालनि ताईं सिंध जे अंदरि सदरुद्दीन शाह वटि हुई, हाणे उहा राशिद शाह साहिब वटि अची वई आहे, तव्हां हुन सां गॾु आहियो, त इहो भला इहो शिफ्ट कीअं आयो आहे? ऐं ॿियो हिन सां गॾु ई ज़मनी आहे उहो सुवाल, त असां पहिरीं त सॼो पावर ॾिठो कंगरी हाउस जो न, वॾे पीर साईं जी ज़िंदगी में, ऐं पोइ जेको सालनि खां किंगरी हाउस बंदि, वरी हेॾां राजा हाउस त इहो किथे इहे बि कोन्हे त इहो किंगरी हाउस बंदि थियण जे करे बि थी मामला बंदि थिया आहिनि, त किंगरी हाउस उनखे को आबाद करण जो को प्लान आहे? बिल्कुलु, पहिरियों तव्हांजो सवाल तमामु इम्पोर्टेंट आहे। मां तव्हांखे इहा क्लियरली ॿुधायां थो त का बि अहिड़ी शइ न आहे। यूनिस साईं वॾो आहे, यूनिस साईं सिंध जो प्रेज़िडेंट आहे, ऐं जेका बि एक्टिविटी थिए थी उहा यूनिस साईं जे नॉलेज में आहे। ऐं हिन महिल तव्हां ॾिसो त सीनियर टीम काई बि कोन्हे का, हिन महिल टास्किंग में
इहा ई आहे त बा जूनियर टीम जीअं ए टीम बी टीम थींदी आहे त ए टीम सॼी जेका आहे सो उहा असांखे ॾिसे थी वेठी त बी टीम कीअं थी खेॾे। हिन महिल असां बी टीम तौर ते कमु कयूं था यंगर लॉट जे हसनैन सां गॾु आहे त डॉक्टर ज़ुल्फ़कार साहब या डॉक्टर साहिबा तव्हांखे नज़र न आयो हूंदा स्क्रीन ते, जे मां आहियां त चए सफ़दर ऑन तव्हांखे स्क्रीन नज़र न आयो हूंदा। ईअं ई राशिद साईं जन आहिनि त यूनिस साईं असांजो वॾो आहे, पीर साहिबु वॾो आहे, त हिन महिल असां जेका आहे बी टीम जी इनिंग्स हले थी, जॾहिं असां ख़तमु कईसीं पंहिंजी इनिंग त ए टीम जो जॾहिं वारो आयो त ए टीम बि तव्हांखे उअं ई एक्टिव नज़र ईंदी। ऐं मां सम्झां थो त यूनिस साईं हिकिड़ो सीज़न पॉलिटिशियन आहे, 30 साल 40 साल उन सियासत कई आहे, उस सियासत खे तमामु बहितर नमूने ॼाणनि था, पर हिन महिल स्ट्रेटजी ईअं ई आहे त हिन महिल बी टीम असां जेको आहे कमु कयूं ऐं वक़्त ते जेका आहे उहो तमामु सवलो वेझो वक़्तु आहे जॾहिं वॾा बि तव्हांखे सभु इन शइ में नज़र ईंदा। ऐं असां को पंहिंजे लेखे न निकिता आहियूं, रुगो वॾनि जे सभिनी सां एतमाद सां ऐं उन्हनि जे सलाह सां मशवरे सां असां निकिता आहियूं। जेका ॻाल्हि तव्हां कई किंगरी हाउस जी, त तक़रीबन 2 हफ़्ता थिया आहिनि किंगरी हाउस खुलियल आहे। चीफ ख़लीफ़ो साहिबु असांजो जमायत जो कलीम वसाण साहिबु सभु ख़लीफ़ा डेली उते तक़रीबन 5 ॾींहं हफ़्ते में वेहनि था, उते माण्हुनि सां मिलनि था। ऐं राशिद साईं बि मां सम्झां थो 2 दफ़ा जेके सियासी मुलाक़ातूं, कल्ह बि किंगरी हाउस ते राशिद साईं हुया, असां हुयासीं, उते मुख़्तलिफ़ दोस्त आया पंहिंजा जिन सां मुलाक़ातूं बि थियूं। त किंगरी हाउस खुली वियो आहे, पर मां उमेद कयां थो त जल्द पीर साहिब बि उते इंशाअल्लाह इहो वेहनि। केतिरनि सालनि खां पोइ खुलियो आहे? खुलियल त आहे, न पर हू पर पॉलिटिकली उन एक्टिवली मां सम्झां थो पॉलिटिकली त विच में 1-2 दफ़ो 4 दफ़ा को मुख़्तलिफ़ जेका प्रोग्राम्स थिया आहिनि, पर पीर साहिब जन जो मां सम्झां थो त जॾहिं खां पंहिंजा मौजूदा पीर साहिब जन आया आहिनि त उन खां पोइ उहा एक्टिविटी घटि रही आहे पर हलंदी रही आहे। पर हाणे स्पेशली हिननि 2 हफ़्तनि खां त इहा चीफ ख़लीफ़े जी ड्यूटी बि लॻी आहे ख़लीफ़नि जी, त उते वेही जमात जा मामला, ॿियनि दोस्तनि जा मामला किंगरी हाउस वेही ॾिसनि था। ऐं कलोकी मां तव्हांखे ॿुधायां थो असांजी मीटिंग हुई हिकिड़ी, राशिद साईं जन उते ई किंगरी हाउस में उन्हनि माण्हुनि सां मिलिया। ऐं मूंखे उमेद आहे त जल्द जेको आहे सो पीर साहिबु पाण बि उते वेहंदा ऐं सिंध जे माण्हुनि सां, पाकिस्तान जे माण्हुनि सां इंटरेक्ट कंदा, मिलंदा। उते ई जेके डेलीगेशन ईंदा इंशाअल्लाह पीर साहिबु उते ई किंगरी हाउस में उन्हनि सां वेही जेका बि पॉलिटिकल डायलॉग आहे इंशाअल्लाह किंगरी हाउस ते ई थींदो। मतिलबु अॻु में किंगरी हाउस जेको किंग मेकिंग हाउस हूंदो, त मतिलबु हाणे फ्यूचर में इहो तव्हां एक्सपेक्ट कयो था त किंग मेकिंग हाउस? कयां त हिन में पंहिंजो ईअं न आहे त का ज़रदारी साहिब जी का, आसिफ साहिब जी का का एतिरी वॾी पॉलिटिकल का उहा थॉट आहे या छा आहे, पर मां सम्झां थो असांजी ऑपोज़िशन जी पंहिंजी या जे एडमिट कयां माज़रत सां त असांजी कोताही आहे जेका असां पंहिंजो ऑपोज़िशन जो रोल प्ले नथा कयूं, जंहिंजे करे उन्हनि खे फील्ड ख़ाली मिले थी। इलेक्शन में अञा 2-3 साल आहिनि, जे अॼु खां वठी एक्टिवली असां इलेक्शन जे टाइम ताईं सिंध जे माण्हुनि खे एतमाद ॾियाराए वियासीं त सिंध जो माण्हू त कैनाल जे मामले ते असांजो आमिर विड़ाइच भाउ आहे, पर धारियो आहे सिंध जे हिसाब सां पंजाब मुआयल आहे। जॾहिं सिंध जो माण्हू उन खे कुल्हे ते खणी थो सघे त हे त मां सम्झां थो उहा लाइन आहे जंहिं पंहिंजे वतन जे लाइ सूर्या बादशाह पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो, पंहिंजी जमायत जेका आहे सो 100,000 हुरनि जूं कुर्बानियूं आहिनि। त हीअ मां सम्झां थो उहा ब्लड लाइन आहे जेका वतन या कफ़न जे नारे ते विड़ी आहे। जे उन नमूने जे अॼु उहा जंग त न आहे पर सियासी जंग आहे, त अॼु बि जे मां सम्झां थो त उन लाइन ते उहो पंहिंजी सियासत कनि त सिंध जो कहिड़ो माण्हू एतबार न कंदो। सही ॻाल्हि आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त जीअं तव्हां चयो पिया इहा इहा त बिल्कुलु ॻाल्हि क्लियर आहे त अपोज़िशन इफेक्टिवली इन्हनि सालनि में कोन इहो अहसासु ॾियारियो आहे आवाम खे थो मुतबादिल तौरु आहिनि। पर ॿियो बि हिकिड़ो सदाईं इहो सुवाल इहो थींदो आहे त पीपल्स पार्टी जो मुतबादिल कोन्हे। हाणे ईअं आहे त जेकॾहिं पाण समूरनि इलेक्शन्स जा रिज़ल्ट्स खणूं त पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में जेको मुखालिफ़त में वोट पवे थो उहो वधीक पवे थो,
पर छाकाणि त उहो वधीक कैंडिडेट बीहण जे करे उहो डिस्ट्रीब्यूट थी थो वञे ऐं नतीजे में पीपुल्स पार्टी जो कैंडिडेट खटे थो अचे। जेकॾहिं 24 यारहं बि ॾिसूं रिज़ल्ट पाण सॼी सिंध जा मिलाए करे, त जेकॾहिं 40 50 52 लख जेकॾहिं पीपुल्स पार्टी खे वोट मिलिया आहिनि त 60 लख खां वधीक त अपोजिशन खे मिलिया आहिनि। इहो जेको साॻी स्ट्रेटजी तव्हां लाड़काणे में अख़्तियार कई, जेसीं ताईं इहा सॼी सिंध में यूनानिमसली अप्लाई न थींदी, मुंहिंजे ख़्याल में रिज़ल्ट जेके आहिनि उहे ख़ातिर खां न मिली सघंदा। त मतिलबु वोट बि मौजूदु आहे, NTPP माण्हू बि मौजूदु आहे, वोटर बि मौजूदु आहे। हाणे तव्हांखे पंहिंजी जेका हिकमत मिली आहे उहा तब्दील करणी आहे। ज़ोहिर भाई बिल्कुलु, वॾे में वॾो जे चओ त उहो मुंहिंजो पंहिंजो मिसाल आहे त हुकूमत जे हूंदो पंहिंजो गवर्नमेंट वेठी हुई 2019 में पीपुल्स पार्टी जी, ऐं बाई इलेक्शन हुई जंहिंमें चेयरमैन साहब बिलावल साहब पाण 8 ॾींहं हुते मौजूदु रहिया। असांजी सॼी सिंध काबीना सभई हुया, आसपास साहिबा मतिलबु 2 मेन फैमिली मेंबर्स हुआ। उन्हनि जेको आहे सो कॉन्स्टिट्यूंसी में अचे 30-40 प्रोग्राम्स कया, सिंध जो CM मिनिस्टर्स सॼी मुल्क मां पीर अमीर फ़कीर सभु आंदा हुया, पर तंहिं हूंदे बि लाड़काणे जे अवाम मथे ट्रस्ट कयो। बावजूदि इन जे जो उन महिल उन्हनि खे ख़बर हुई त हे जे खटी बि वेंदो त गवर्नमेंट में न हूंदो, छोकी गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जी या फ़र्क़ु हिकिड़ो आहे न, या त इन जे करे बाई इलेक्शन में मूंखे वोट ॾियनि हा हा त भाई खटंदो त वञी इक़्तिदार जो हिसो थींदो, पर इहा डेलिबरेट माण्हू सोची सम्झी वोट ॾिनो त वाह हे असांजी बहितर ऑल्टरनेट आहे। त ईअं मां सम्झां थो चवंदो त 2-2.5 साल तमामु वॾो अरसो आहे। जे अॼु बि असां कोशिशि कयूं त मां त सम्झां थो 6 खां 8 महीननि जे अंदरि जे असां एक्टिवली इहो कमु कयोसीं ऐं माण्हुनि जी ओनरशिप कईसीं त को मसइलो न आहे। सिंध जो आवाम मां सम्झां थो ईअं ई हिननि सां जेको रिज़ेंटमेंट थींदी, जीअं पाणी वारे कैनाल वारे मसइले ते घरनि खां न पिया निकिरी सघनि, जे प्रॉपरली सिंध ते कमु थिए। सॼी मां तव्हांखे अॻु में ई ॻाल्हि करे वियुमि त टोटल ऑपोज़िशन जा दोस्त जिन ते सिंध जो माण्हू ट्रस्ट करे थो, मां तव्हांखे नाला बि ॻणाए वियुसि। ईअं मुख़्तलिफ़ आहिनि, मुंहिंजा मौज़ज़ आहिनि, दोस्त आहिनि, वॾा आहिनि, पर मां पर्टिकुलरली 5-6 नाला खणी वियुसि, पर हिननि में 10-15-20 माण्हू अहिड़ा थी था सघनि जिन ते सिंध जो माण्हू कंहिं न कंहिं नमूने ट्रस्ट करे थो। जो सभु निकिरी हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते बीह ऐं सिंध में रुगो इहो मैसेज ॾियनि त नो मोर दिस जेको आहे माफ़िया, ऐं सिंध जे जेका मां किथे ॻाल्हि कयमि त गिजुनि वांगुरु सिंध खाधो अथऊं, त हिननि गिजुनि खां जे जान छॾाइणी आहे त मां सम्झां थो 6 खां 8 महीना असांखे मुसलसल जेका आहे सो सिंध जे माण्हू वटि वञिणो पवंदो, उनखे इहो एतमाद ॼाणाइणो पवंदो त असां जेका ऑपोज़िशन आहे उहा सिंध जे माण्हू सां गॾु हर दुख सुख ऐं हर उन जे मामले में बीहंदी त माण्हू निकिरण लाइ तयारु आहिनि। अच्छा, मतिलबु हिकिड़ी जेका राशिद शाह साहब ॻाल्हि बि कई हुई त चई त अधु खनि पीपुल्स पार्टी जा जेके MP आहिनि उहे असां सां राब्ते में आहिनि, 4 वज़ीर आहिनि उहे राब्ते में आहिनि, त बाक़ी सिधी रीति राशिद साईं सां राब्ते में आहिनि या उतां राब्ते में आहिनि जितां राब्ता अक्सर थींदा आहिनि? मां सम्झां थो त उहे राब्ता त उन्हनि जा ई मज़बूत आहिनि, असांजो राब्तो हुते मज़बूत न आहे। न, पर तव्हां सां राब्ते में कहिड़ा आहिनि? छो त जो नादिर मंगसी साहब चयो आहे रुगो असांखे नाला ॿुधाइनि, सभिनी खे सिधो कंदासीं। मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, मुंहिंजी फ़ोन में सभु नंबर आहिनि, जेके बि सभु दोस्त आहिनि, अॼु जा न आहिनि, सालनि खां वठी, त उहे हर महिल राब्ते में, दुख आहे सुख आहे, वेहूं था, सोशली कनेक्टेड आहियूं। ईअं राशिद साईं सां बि इलाही सिंध जा जेको ऑपोज़िशन आहे, ख़ानदान पुराणा घर आहिनि, जिन जो सदियुनि खां वठी हिक ॿिए सां तालुक़ु आहे, सियासी न हिकिड़ो समाजी राब्तो आहे, समाजी सियासी राब्तो अञा न आहे। हाणे समाजी राब्ते में ई सियासी राब्ता निकिरनि। सही आहे, ॿई ॻाल्हियूं माना आहिनि हिन में त अञा वक़्तु शायदि वेझो अचे त पोइ शायदि त ॾिसो त वक़्तु ई न आहे न, जे हिन महिल को छॾींदो बि, पर हो अॼु मां ॾिठमि असांजो भाउ आहे सादिक मेमन साहब, त असां राशिद साईं संभाले, ईअं न उन जा माण्हू निकिरी वञनि। त हाणे असां त वेठा आहियूं, असांखां सभु कढी विया आहियो, बाक़ी जेके बचा आहियूं असां त भली उन्हनि ते बि कमु कयो, पोइ जंहिंखे वञिणो हूंदो वेंदो, जेको हिते पंहिंजे नज़रिए ते बीठो आहे बीठल रहंदो। अच्छा, हू छा था सम्झो त तव्हां छा प्लान कयो आहे त अवामी राब्ता मुहिम कॾहिं शुरू करणु पिया वञो, बाज़ाब्ता तौर ते वञजनि, जलसा कजनि, जुलूस कजनि, त हिकु त उहो माना ज़ाहिर आहे वञो, अवाम जो मोमेंटम ॾिसो, अवाम जे टेम्परेचर खे बि ॾिसो, अवाम ख़ुदि इहो बि रियलाइज़ करे त हाणे अपोज़िशन जेका आहे ईअं कोन्हे जो रुगो इलेक्शन जे टाइम ते जागे, त उनजो छा कुझु प्लान कयो अथव, उन ते छा सलाह मशवरा आहिनि? मुख़्तलिफ़ प्लान्स ते ॻाल्हि हले थी, पर मां सम्झां थो त एक्टिवली मां पंहिंजी ॻाल्हि कयां, असां दोस्त, असां सियासी मज़दूर आहियूं,
असां को सियासी जेको आहे बोतार न आहियूं, त हर महिल असां त आवाम सां गॾु आहियूं, इंटरेक्शन में आहियूं, हर उन्हनि जो दुख सुख जेके मसइला आहिनि, त मां सम्झां थो उहा बिल्कुलु टाइम आहे। पर इन जे लाइ असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशनल स्ट्रक्चर चाहियूं था। उहा जी पीर साहिब जन वटि ॻाल्हि रखी आहे या लीडरशिप वटि रखी आहे कि जेॾी महिल बि असां निकिरूं त असां जेका रीऑर्गनाइज़ पंहिंजी शइ खे करिणो आहे त उन इख़्तियार सां गॾु निकिरूं, त जिते बि वञूं त असां इहा अनाउंस कयूं हिते दोस्तनि खे जेके सिंध में इलाही मौज़ूज़ दोस्त राब्ते में आहिनि, ऐं मां नथो सम्झां त उहो को इंतज़ारु कंदा हिननि जी गवर्नमेंट वञण जो या इशारे जो। हिन महिल बि मां सम्झां थो त इज़तदार इलाही जेके पंहिंजे इलाइक़नि में जेके असर रसूख़ रखनि था दोस्त, सॼी सिंध मां उहे राब्ते में आहिनि, ऐं जेॾी महिल निकिरंदासीं त उतां साम्हूं तव्हां ॾिसंदो सभु वज़नदार माण्हू। इनशाला इहा असांजी रुगो इनिशियल जेका पंहिंजी मां सम्झां थो मतां हिन हफ़्ते में असांजी GDA जी कोर कमेटी जी मीटिंग थिए, जेका प्लान्ड आहे, पर सब्जेक्ट टू सभु दोस्त हिते मौजूदु आहिनि। अॼु या सुभाणे उहा ॾिसंदासीं, उहो पीर साहिब जन जो इहो आहे या असांजो, त हिकिड़ी मीटिंग अॻ में पाण में वेही सॼो जेको बि आहे हाल अहिवाल, कुझु मिसिंग शयूं आहिनि त सभिनी सां गॾु शेयर करे ऐं मुतफ़िक़ा हिकिड़ी ॻाल्हि कढी आहे उन अंदरि अवाम में निकिरूं। इनशाला जल्दी इहो तव्हां ॾिसंदो त इनशाला। अच्छा, ॿियो बसि छाकाणि त आख़िर में हाणे कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके तव्हांजे हवाले सां मतिलबु तव्हांजी फैमिली जे हवाले सां मीडिया ते ईंदियूं बि हुयूं त भई वापसी पई थिए पीपल्स पार्टी में, हाणे जी न कुझु साल अॻु में, पर ज़ाहिर आहे इन शयूं के तव्हांजे तरफ़ां के इन हवाले सां के डिटेल्स कोन आयूं। वरी बिलावल साहब आयो बि सही तव्हां वटि हुते सभु शयूं, बाक़ी इन लेवल ते शयूं वयूं हुयूं कि मामला थी रहिया हुया त तव्हां वापसि अचो, कुझु शयूं अहिड़ियूं थियूं हुयूं या इहे रूमर्स ई हुया? मां ॾाढो सिधो माण्हू आहियां, असां वटि का लेफ्ट राइट हूंदी न आहे। दोस्तनि अप्रोच कयो, बिलावल साहब इलाही उन जी काइंडनेस आहे, जेका शइ हुजे, वालिद बाबा जो इंतकाल थियो त मां सम्झां थो पहिरें हफ़्ते में उहे आया कंडोलेंस जे लाइ, इलाही मतिलबु पुराणा फैमिली शयूं डिस्कस थियूं, जेके कनेक्शन्स भुट्टो फैमिली सां हुया उहे बि असांजा, पॉलिटिकल बि 100 साल जो कनेक्शन आहे, असां शाहनवाज़ खां वठी असांजे वॾनि जो, मुंहिंजे ग्रेट ग्रैंड फादर जो, पोइ ॾाॾा जो, पोइ असांजी ग्रैंड मदर अम्मा, उहो भुट्टो साहब पीपल्स पार्टी ठहण खां अॻु में जेको आहे सो भुट्टे साहब इहा छोकी अॻ में बि किथे डिस्कस कयो आहे, 60 में असां इलेक्शन वणूं पिया, असांजी फैमिली सां दोस्त मोहम्मद अकड़ी साहब जन, उन महिल खोड़ो ग्रुप ऐं भुट्टो ग्रुप हुया, पर उन इलेक्शन में ॿई गॾिजी विया, उन्हनि गॾियल उम्मीदवार पंहिंजा बीहारिया। त सरदार साहब सां मुंहिंजो मामो हुयो ग़ुलाम अली ख़ान, उहो इलेक्शन विढ़नि पिया, त भुट्टे साहब जन उन महिल सभु दोस्त महिरबानी कई ऐं असां वटि आया, त इहा ई ॻाल्हि थी त भाउ तव्हां जेको आहे सो इहा विड्रॉ कयो इलेक्शन, पर उन महिल वॾनि जेका बि ॻाल्हि हुई त इहा ई रखियनि त भाउ हिन महिल कंदासीं विड्रॉ, त या माण्हू चवंदा त भाउ खपी विया या डिॼी विया, त ॿिन्ही सूरतुनि में असांजे लाइ फैमिली जे लाइ सुठी ॻाल्हि न आहे। उन महिल ई भुट्टे साहब इहा ई ॻाल्हि कई त भाउ तव्हां महिरबानी, जेका पुराणो तव्हां सां तालुक़ु आहे, त मां मां सम्झां थो शी वॉज़ फर्स्ट लेडी मुस्लिम जेका असांजी सॼी रीजन में, मां सम्झां थो ॿिन्ही डिविजन्स में या इवन सिंध में को हिकु ॿ मुस्लिम नौजवान छोकिरी हूंदी जेका MBBS की। बिफोर दैट अम्मा जी जेका एडमिशन थी उहा दिल्ली में, उहा मशहूरु आहे लेडी का कॉलेज, मां उहो तव्हांखे शेयर कंदुसि, त फर्स्ट ईयर मां उते पढ़ी, उन खां पोइ 46 47 में जेका पार्टीशन जो टाइम आयो, हालात ख़राब थिया, त उनजे करे उहा डिसकंटिन्यू थी वियो, पर पोइ वरी जीअं पाकिस्तान ठहियो 47 48 में, पोइ वरी अम्मा जन जी एडमिशन थी डाउ मेडिकल कॉलेज हिते कराची में, त उहो जेको 1 साल उते पढ़िया त उहो बि कंसिडर थियो, पोइ 4 साल हिते कयूं। अम्मा बि उन महिल उते हुई, त पोइ भुट्टे साहब ऑफर कई पंहिंजो लेडीज़ सीट, उन महिल हुई वेस्ट पाकिस्तान में, उहा जीअं, पर उन जो बि इलेक्शन थींदो, वोट वठणु हूंदो, उन में 3 डिवीजन हुया, बावलपुर, कोयटा ऐं खैरपुर, पोइ बाक़ी सभु बराबरि हुया, बावलपुर जा वोट इम्पोर्टेंट हुआ। पोइ भुट्टे साहब उहा ॻाल्हि कई, असांजी बि पुराणा तालुकात नवाब साहब वारनि जे उन्हनि सां हुया, उन महिल असांजो उहा वोट वरितासीं, अम्मा इलेक्ट थी वई, पर अनफॉर्चुनेट जंहिं ॾींहुं अम्मा इलेक्ट थिया ऐं जंहिं ॾींहुं ओथ कयूं त उन ॾींहुं मुंहिंजे ॾाॾा जी तमामु यंग एज में
41 या 42 इयर्स जी एज में एक्सीडेंट थी वियो जंहिंमें हुननि जी डेथ थी वई पंहिंजो कोटली जी रोड ते वञनि पिया हलाणी ऐं मंज़ूर शाह जो वालिद साईं सुबारो शाह तमामु हुननि जो गहरो दोस्त हुयो पर कार एक्सीडेंट में अनफॉर्चुनेट दादा जी डेथ थी उन खां पोइ मां सियासत बि ॾिठी ॿार बाबा जी उन महिल एज हुई 15 साल पर हिकिड़ो तमामु जेका आहे सो ऑनरेबली सां उन्हनि पंहिंजी इलाइक़े जी पंहिंजी बिरादरी जी पंहिंजी हिकिड़ो ॿ दफ़ा डिप्टी स्पीकर मां रहिया ऐं मां सम्झां थो तॾहिं सॼे सियासी उन में का बि असांजी फैमिली ते करप्शन या हिकु शइ बि चार्ज कोन हूंदो तव्हां भली ॾिसो सॼी उमिरि असां पंहिंजे घरों भुटनि साहिबनि सां बि रहियासीं त पंहिंजे घरों हड़ऊं वणऊं खपायोसीं का बि मां सम्झां थो सिंगल को चवे जीअं ॿियनि पॉलिटिकल उन्हनि ते आहिनि दफ़ा पाण वरितऊं ठाहियूं असां उहो ई आहे जेको असां वटि आहे पर अलाह जो शुक्र आहे ऐं हिन महिल जी जेका सूरत हाल आहे त पार्टी जेका ऑफर कई त मां जेको दोस्तनि सां ॻाल्हायां पियो त वाह असां आहियूं उन पार्टी सां रहिया उन नज़रियात जा माण्हू मौजूदा नज़रियो मटियल आहे हिन में सियासत घटि ऐं बिज़नेस वधीक आहे मां चयुमि असांजो चवणु ॻाल्हाइण बि इहो ई आहे रहंदो त मां सम्झां थो असांजी जाइ उते कोन्हे का दोस्तनि ज़रूरु ऑफर कयो वरी मुंहिंजी वालदा जो इंतकाल थियो बिलावल साहिबु उन ते बि महिरबानी कई दुआ करणु आया असां वटि पर का बि पॉलिटिकल ॻाल्हि ॿिन्ही हुननि में न थी उन खां पोइ उन खां अॻु में दोस्त ज़रूरु इंगेज कंदा रहिया पर मां सम्झां थो मुंहिंजी सोच इहा ई हुई त उते वेही पंहिंजो असांजे जेको आहे सोच ऐं आइडियोलॉजी जो वारो माण्हू उन घुटनि में मिसफिट घुटनि में मां रही नथो सघां जिते बि हो हिकिड़ो माण्हू जे घुटनि में रही सघो था घुटनि में बि हाणे जूनियर में उमेद आहे ज़ुल्फ़कार साहब में उहो असां वांगुरु खुलियल ज़हन जो माण्हू आहे हुनजो फ्यूचर कीअं था ॾिसो सिंध में मोट मिलंदी उनखे तव्हां सम्झो था त आहे एतिरो पोटेंशियल सम्झां थो त जेका हुनजी विज़न आहे त तमामु घटि नौजवान आहे सिंध में जेको एतिरो विज़नरी आहे पर करने खे छा आहे जो हिन महिल जंहिं पंहिंजो क्राइसिस खां गुज़रियो आहे ऐं जंहिं नमूने पंहिंजो शहीद मीर मुर्ज़ा जी जॾहिं असैसिनेशन थी त हुनजी उमिरि कुल 6 साल उन 6 साल जी एज खां वठी जेको हुन पंहिंजे मथां हिकिड़ो दबाव ॾिठो आहे उन दबाव जे उन में हुनजी सॼी ज़िंदगी गुज़री ऐं तमामु जेको हार्ड उन में ज़िंदगी गुज़ारी थी पर हाणे मां सम्झां थो मैच्योरिटी ॾे आहे ऐं काफ़ी समझदार आहे ऐं अल्लाह पाक जे मौक़ो ॾिनो ऐं अट्रैक्शन अथसि जिथे बि निकिरे थो सिंध जो नौजवान ख़ासि तौर ते उनखे अट्रैक्ट करे थो ऐं मूंखे उमेद आहे इहा ई लीडरशिप हूंदी आहे जेका ऑर्गेनिक त जेका रूट्स खां वठी हलंदी आहे अॻिते हली पंहिंजी एज़ अ लीडर ते मर्ज थींदी आहे तो सही पंहिंजी लाइन ते आहे इनशाला मूंखे उमेद आहे वधीक आहे इंसान जी नियत जॾहिं तव्हांजी नियत में ख़िदमत आहे त अल्लाह पाक बि तव्हांखे ज़रूरु मौक़ो ॾींदो छा बसि आख़िर में ॿुधायो लाड़काणे जी छा ॿुधो त लाड़काणे में वॾी दावा थी थिए त असां पेरिस ठाहे छॾियो आहे ॾाढियूं गिटियूं सभु करियूं उनजे करे उन्हनि चयो त असां सोलो कयूं उनजे करे तव्हां हाणे तक में तब्दीलियूं करे उनखे हेॾा होॾा करे छॾियूं त जीअं उन्हनि खे ख़िदमत करण में सवलाई थिए त केतिरी ख़िदमत थी आहे लाड़काणे जी तव्हां हुते हाणे तव्हांजो घरु आहे तव्हां त हर हफ़्ते त हिकिड़ो अर्ज़ु कयां थो दावाऊं त वॾियूं थी थियनि मां दावा बिल्कुलु आहे हाणे मां हिते वेही ॻाल्हि कयां पर मां तव्हांखे दावत ॾियां थो त पंहिंजी कैमरा जी अॻु सां तव्हां मूंखे 3 ॾींहं जो 3 ॾींहंनि में मां सॼे लाड़काणे में हिकु घिटी हिकु पाड़ो तव्हांखे ॾेखारियां थो ॿुधो आहे त तव्हां जेकी उताक वारी घिटी बि हुननि ठाहे ॾिनी आहे जमील सुमरे सां तव्हां अचो ॾिसो न मुंहिंजी उताक जी घिटी कहिड़ी ठहियल आहे तव्हां अचो रुगो मां चवां थो इहा ॻाल्हि थियण जी आहे न त मुंहिंजी उताक जी घिटी मां पाण ठाहे थो सघां अलाह साईं एतिरो मूंखे ॾिनो आहे त हिकु 100 घिटी मां पंहिंजी पाण बि ठाहे थो सघां जमील जेको बाबे ॾाॾे जा पैसा न आहिनि सिंध हुकूमत जा पैसा आहिनि हाणे जमील खे कहिड़ी पाए जो मुंहिंजी घिटी ठाहे या कुझु जमील करे त उहा त ॻाल्हि ई आहे कोन्हे का बाक़ी मां इहो अर्ज़ु रखां थो तव्हांखे 3 ॾींहं मूंखे तव्हां पंहिंजी टाइम जो पंहिंजी टीम मोकिलियो तव्हां अचो 3 ॾींहंनि में मां तव्हांखे सॼो सर्वे लाड़काणे जो करायां थो तव्हां रुगो इहो ॾिसो त केतिरो पैसो आयो आहे स्कीम्स 4-4 5 दफ़ा रीवैलिडेट थियूं आहिनि
1 करोड़ वारो कमु उन्हनि स्कीम्स में 40 करोड़ रुपए ते हलियो वियो आहे। हम्म 20 करोड़ जो कमु 1.5 अरब रुपए ते उन्हनि जेका रीस्ट्रक्चर करायूं आहिनि, अहिड़ियूं 7 में स्कीम्स आहिनि का हिकु स्कीम जेके रिवाइज़ थियूं आहिनि। रिवाइज़ थियूं आहिनि। जेके मेटल रोड्स ठहियल आहिनि उन्हनि जे मथां पेवर्स लॻा आहिनि। ज़बरदस्त। अचो तव्हां ॾिसो हिकिड़ो हिननि जीअं न न इहो त इंजीनियरिंग जो कमाल आहे न, तव्हां तारीफ़ कयो। इंजीनियरिंग जो छा, बसि उहो धंधे जो कमाल आहे। सॼो सिस्टम उन में मुलविस आहे। ऐं जंहिं नमूने हॉस्पिटल खे, एजुकेशन खे, हिकु हिकु डिपार्टमेंट खे हिननि तबाह कयो आहे। तव्हांखे मां हिकु हिकु तव्हांखे बाए जेको आहे ऑथेंटिसिटी तव्हांखे उहा आहे न, त मां इहा ॻाल्हि थो कयां। उन खां पोइ मां 30 माण्हू तव्हांखे हिननि जा आइडेंटिफाई कराए थो ॾियां जेके तव्हां सर्वे कयो त जेके हिन शुरू खां पोइ हे असांजो जेको असांजो आयो आहे जेको मौजूदा MP साहब आहे PS 11 ते, इहो पहिरियों दफ़ो इलेक्टोरल 19 में आयो। बाय इलेक्शन हिन जी छा हालत हुई, अॼु 26 में छा आहे, पर रुगो न हिन जी असां हिन सां कनेक्टेड 8-10 माण्हू आहिनि। उन्हनि खे तव्हां पुछो जेके छा हुया, अॼु उहे काथे आहिनि। ईअं सॼे लाड़काणे जे अंदरि 30 माण्हू आहिनि। उन्हनि जो पास्ट ऐं प्रेज़ेंट वधि में वधि मां सम्झां थो इहो 12 या 13 साल जो अर्सो आहे। 13 या 12-13 सालनि में हिकदमि दुनिया चेंज थी वई। आख़िर कहिड़ी अहिड़ी का बिज़नेस आहे असांखे बि ॿुधाइनि, असां बि ॾिसूं त वाकई को हक़लाल मां माण्हू ईअं थी थो सघे त पोइ त सभु उहा ई लाइन वठूं। बाक़ी टोटल जेको आहे हिननि इदारनि जो, हिननि पंहिंजो डिपार्टमेंट जो, लाड़काणे जो तबाही करे छॾी। मौज़ूम साहब वॾी महिरबानी। थैंक यू। थैंक यू।